अस्सलाम वालेकुम। मां आहियां असलम हैदर। चोलिस्तान कैनाल जे हवाले सां हिकु सर्टिफिकेट जेको हिन वक़्तु मंज़र आम ते आंदो वियो आहे, जंहिंमें ॼाणायो वियो आहे त मुल्क जे अंदरि पाणी मौजूदु आहे, दस्तियाबी जो सर्टिफिकेट आहे त पाणी मौजूदु आहे ऐं पंजाब खे कैनाल कढण जी इजाज़त ॾिनी थी वञे। ऐं अक्सरियत राय सां इहो ॾेखारियो वियो आहे उन सर्टिफिकेट में, ऐं ॾेखारण जी कोशिशि कई वई आहे वफ़ाक़ तरफ़ां, इरसा तरफ़ां ऐं पंजाब तरफ़ां त जेको कुझु हली रहियो आहे उहो क़ानूनी आहे ऐं क़ानून खे अॻियां रखी करे ही असीं कैनाल ठाहे रहिया आहियूं। हिन वक़्तु ही सर्टिफिकेट मंज़र आम ते आंदो वियो आहे त जंहिंमें 3 नुमाइंदा उहे इन जा हामी आहिनि। सिंध जो नुमाइंदो उन जो चोलिस्तान कैनाल जो ऐं नई कैनाल कढण जो उन जी उते मुखालफ़त उन कई आहे। असीं हिन मामले ते जीअं त 1 साल अॻु में असीं हिन मामले ते उन वक़्तु ॻाल्हाइणु शुरू कयो हो। 17 जनवरी 2024 ते रिकॉर्ड ते सभु शयूं मौजूदु आहिनि त उन खां जीअं ई 17 जनवरी ते ही इजलास थियो आहे इरसा जो, जंहिंमें ही गैर क़ानूनी, गैर आइनी ऐं गैर इख़लाक़ी, गैर इंसानी फ़ैसिलो कयो वियो त नओं कैनाल चोलिस्तान कैनाल ठाहियो वञे। पंजाब खे पाणी मौजूदा दस्तियाबी जो सर्टिफिकेट जारी कयो, उहो गैर क़ानूनी हो। इरसा जीअं त जी जेकी बॉडी आहे अथॉरिटी, उहा इन लाइ जोड़ी वई हुई त उहा पाणीअ जे विर्छ जे बारे में, पाणी खे केतिरो कंहिंखे एतिरो हिसो आहे उन लाइ उहा अथॉरिटी इरसा हुई। न इन लाइ न हुई त नवां कैनाल्स ठाहिया वञनि या नयूं के फ़ैसिला उन में कया वञनि, उन जे लाइ इरसा न हुई। इरसा गैर क़ानूनी तौर ते इहो सर्टिफिकेट उन टाइम नए कैनाल जो, जीअं त उन सां करोड़े माण्हुनि जी ज़िंदगीअ जो सुवालु आहे। ऐं माज़ीअ में ख़ुदि कालाबाग डैम, एंटी ग्रेटर थल कैनाल, इहे सभु रहिया जंहिं ते सॼी सिंध सरापा एहतिजाज रही त इरसा खे सर्टिफिकेट जारी करण जो इख़्तियार न हो। जीअं ई 17 जनवरीअ ते ही इजलास थियो आहे, उन खां ॿिए ॾींहं ते एहसान लिगारी जेको सिंध जो नुमाइंदो हो इरसा में, उन अची इजलास खां पोइ ॿिए ॾींहं ते असांखे समूरनि जेके उहे माण्हू जेके इन मौज़ूअ ते ऐं पाणीअ जे हवाले सां दिलचस्पी रखनि था, सुञाण माण्हू, उन समूरनि साहबनि, राइटरनि, उन सभिनी खे अची एहसान लिगारी ॿुधायो त हिन क़िस्म जो ग़लति फ़ैसिलो ही कयो वियो आहे, जंहिं ते हुन एतिराज़ु वारियो आहे। जीअं ई न्यूज़ हलण ही शुरू थियूं ऐं असीं हुन ते प्रोग्राम्स करणु शुरू कया त ही तमामु वॾी ज़्यादती थी रही आहे। ही पहिरें फ़ेज़ में सिमालर चोलिस्तान 4.5 लख एकड़ फुट पाणी, उन खां पोइ वरी 66 लख एकड़ ज़मीन आबाद, ऐं उन खां अलावा वधीक हिकु त वरी ॿियो फ़ेज़ बि अचिणो आहे जंहिंमें चोलिस्तान 2 फ़ेज़ हूंदो ऐं उन में 60 खां 80 लख एकड़ ताईं ज़मीन आबाद कई वेंदी। ऐं उहो समूरो जेको ज़्यादती हूंदी उहा सिंधु दरिया मां पाणी खयो वेंदो। जॾहिं इहे प्रोग्राम्स हलणु शुरू कया विया त हिकु अफ़वाह साम्हूं आंदी वई त सिंध जे नुमाइंदे त उन में उन जी हिमायत कई आहे चोलिस्तान कैनाल जी, ऐं क़ानूनी तौर ते हिमायत कई आहे। उन लाइ इहा असीं सर्टिफिकेट जारी कयो आहे, पर सर्टिफिकेट खे लिकाए वियो, उहो मंज़र ते न आंदो वियो। अॼु सॼी सिंध जॾहिं सरापा एहतिजाज आहे, GSM क़ौमी महाज़ जो लॉन्ग मार्च सखर खां शुरू थियो, कराची प्रेस क्लब पुॼंदो ऐं पंहिंजी पुॼाणी ते पुॼंदो, हज़ारे माण्हुनि, औरतुनि, ॿारनि ऐं जेके सुञाण माण्हू मौजूदु आहे, उन समूरनि हिकु वॾो एहतिजाज कयो आहे। सॼी सिंध उन्हनि जे उन जो आधार बाग हो GSM क़ौमी महाज़ आरीसर ग्रुप पारां। इन खां अलावा बबरलो में GSM क़ौमी महाज़ बशीर ख़ान कुरैशी ग्रुप पारां उहो धरणो हणी 24 कलाक बाईपास हाईवे उहो बंदि कयो वियो। सिंधु दरिया बचायो तहरीक सैयद ज़ैन शाह जी अॻुवाणी में सॼी सिंध में उन में सरापा एहतिजाज आहे। जूनियर ज़ुल्फ़कार भुट्टो उहो एहतिजाज करे रहियो आहे। ख़ुदि सिंध असेंबली इन ते सरापा एहतिजाज रही, माना उन जा पस मंज़र ॿिया कहिड़ा आहिनि, कंहिं मंज़ूरी ॾिनी, असीं उन ते ॻाल्हाईंदा रहियूं। पर सिंध असेंबली हिकिड़ी चूंडियल नुमाइंदनि जो जेको हिकु इदारो आहे, असेंबली आहे, उन बि इन ते एतिराज़ु वारियो। सिंध जे नुमाइंदे बि उते एतिराज़ु वारियो। CM बि ख़त लिखियो CCI खे। त इहे समूरा मामला हुआ, उन जे बावजूदि बि इन ते बज़िद रही आहे वफ़ाक़ त चोलिस्तान कैनाल हर सूरत में ठाहियो वेंदो। हाणे जॾहिं सॼी सिंध सरापा एहतिजाज आहे, सिंध जो पढ़ियो ॻढ़ियो माण्हू कंहिं तंज़ीम में हुजे न हुजे, वकील, सहाफ़ी, अदीब, दानिश्वर, सरकारी मुलाज़िम, समूरा जेके माण्हू आहिनि, सभु इन लाइ उन्हनि जो एहतिजाज हो। उन्हनि जो किन रोडनि ते अची एहतिजाज कयो, किन पंहिंजे लफ़्ज़नि सां एहतिजाज कयो, किन कलम सां एहतिजाज कयो। उन्हनि इन लाइ एहतिजाज कयो
त पाणी जीअं त ज़िंदगी आहे, पाणी जियापो आहे, पाणी न हूंदो, सिंधू दरिया में पाणी न ईंदो त हीउ सिस्टम हलंदो कीअं, हितां जी ज़रात कीअं हलंदी, हितां जा इदारा कीअं हलंदा, हितां जी खाइणु पीअणु पचाइणु जेको कुझु ज़िंदगी जो कार वहिंवार पाणी खां सवाइ आख़िर हलंदो कीअं। उन ते जॾहिं हीअ समूरा मामला साम्हूं आया आहिनि त हिन वक़्तु ज़रूरत महसूसु थी आहे वफ़ाक़ खे, पंजाब खे, जेको हमेशह बज़िद रहियो आहे पाणी जे मामले ते, सिंधू दरिया जो पाणी खणणु। ऐं असीं माज़ीअ में वञूं था, हिकु वॾो डिघो हिकिड़ो टॉपिक आहे त कीअं लिंक केनाल ठाहिया विया त ही ॿोॾ जे दौरान हलंदा, पर उहे सॼो साल हलंदा रहिया। सिंधू दरिया जो पाणीअ मां सॼो पंजाब आबाद थींदो रहियो। सिंधू जेको हक़ु आहे 1991 जे मुआहिदे ते, उहो बि सिंधूअ खे न मिलियो। उन जे करे सिंध, ठटो, बदीन, सिजावल समुंड मथे चढ़ंदो आयो ऐं हितां जी लखे एकड़ ज़मीन तबाह थी वई, डेल्टा तबाह थी वई ऐं समूरो जेके आबी जीवत आहे सभु उहो तबाह थी रहिया। अॼु इहा सूरत हाल आहे जो तेज़ी सां समुंड मथे अचे पियो। उन खां पोइ अॼु उहो सर्टिफिकेट जारी करे चयो वियो आहे, मंज़रियाम ते आणे चयो वियो आहे त हीउ त क़ानूनी फ़ैसिलो हो। हाणे क़ानूनी फ़ैसिलो कीअं हो, असीं इन ते ॻाल्हायूं था। हाणे हिकिड़ो तव्हां को बि पूरो इजलास को बि तव्हां घुरायो, पंहिंजे मर्ज़ीअ जा नुमाइंदा बि तव्हां मुक़ररु कयो। छा अॼु असीं सुवाल था कयूं त 7 करोड़ माण्हुनि जे जियापे जो जिथे मसइलो हुजे, उते तव्हां 3-4 माण्हुनि जो इजलास घुराए ऐं चओ त हीउ जेको फ़ैसिलो आहे उहो दुरुस्त फ़ैसिलो आहे ऐं असीं इहे कंदासीं। 7 करोड़ माण्हुनि जे जॾहिं ज़िंदगियुनि जा मामला अचनि, जॾहिं माण्हुनि जे जियापे जो मामिलो हुजे, माण्हुनि जे ज़िंदगी माना मौत जो मामिलो हुजे, जियापे जो मामिलो हुजे, अगरि इन केनालनि सां हिते ज़िंदगियूं तबाह थी वेंदियूं, हितां जी सिंध तबाह थी वेंदी, सिंधू दरिया तबाह थी वेंदो, उते हिकिड़ो सर्टिफिकेट जारी करियो वञे त छा इहो क़ानूनी आहे, छा इहो इंसानी बुनियादनि ते आहे, छा उन क़ौम खे, उन धरतीअ खे अॻियां रखी करे, जॾहिं त सिंध जो नुमाइंदो इन ते एतिराज़ बि वारे थो। केपी लाइ चयो वियो आहे त उन में उन जी हिमायत कई आहे त हीउ नओं केनाल पंजाब खे कढणु ॾिनो वञे। केपी खे जीअं त अप स्ट्रीम ते आहे, उनखे पाणीअ जी, सिंधू दरिया मां पाणीअ जी ज़रूरत न आहे। बलोचिस्तान जीअं त सिंधू दरिया मां पाणी खणे थो, पर जीअं त बलोचिस्तान जो मामिलो इहो आहे त बलोचिस्तान जी हुकूमतूं जोड़जक, उहो तव्हां सभिनी खे ख़बर आहे कीअं जोड़जक थींदी आहे। बलोचिस्तान उहो वाइद सूबो हाणे वञी रहियो आहे जिथे उनजो वोट खपंदो आहे। माना वफ़ाक़ में हुकूमत ठाहिणी हुजे तॾहिं बि बलोचिस्तान जा जहिड़े तरफ़ तव्हां मोड़े छॾियो, जाॾे इस्टेब्लिशमेंट चाहे ओॾे बलोचिस्तान जो वोट हलियो वेंदो। इरसा में बि बलोचिस्तान जो वोट, बलोचिस्तान खां वोट वठणु को मामिलो कोन्हे को। बलोचिस्तान खे जीअं चओ हुतां जी हुकूमत ईअं ई जोड़ंदी आहे जीअं उहा उते वोट ॾेई छॾियो बलोचिस्तान। ऐं इहा इन जे पुठियां हिकु वॾी साज़िश पिणु कई वेंदी आहे। उहा कहिड़ी साज़िश आहे? इहा साज़िश आहे, चयो वेंदो आहे त बलोचिस्तान जे माण्हुनि खां, बलोचिस्तान जी हुकूमत खां ॻाल्हायो वेंदो आहे त सिंध असांजो पाणी चोराए रहियो आहे। जॾहिं त मामिलो इहो केरु चवराईंदो आहे, इहो बि असांखे ख़बर आहे त कहिड़ी धुरियूं चवराईंदियूं आहिनि। इहो मंज़र ते आम ते इहा शइ ॾेखारी वेंदी आहे साम्हूं त हीउ त बलोचिस्तान जो पाणी सिंध चोराए पियो ऐं बलोचिस्तान ऐं सिंध जो जहिड़ो आहे। जॾहिं त सभिनी खे ख़बर हूंदी आहे त सिंधू में पाणी हूंदो, सिंधू दरिया में पाणी ईंदो त बलोचिस्तान खे पाणी ॾींदा। इहा ख़ुदि बलोचिस्तान खे बि ख़बर आहे, पर इहा बलोचिस्तान खां वक़्तनि ब वक़्तनि जॾहिं सिंध एतिराज़ कंदी आहे त सिंध सां ज़्यादती थी थिए। हाणे चोलिस्तान केनाल, उन केनाल लाइ 66 लख एकड़ ज़मीन आबाद थिए। बलोचिस्तान लाइ जेको केनाल आहे उहो जेके नाले मात्र ॾिना वेंदा आहिनि, 76,000 एकड़ ज़मीन, किथे 76,000 एकड़ ज़मीन जेको बलोचिस्तान खे केनाल ॾिनो वियो आहे ऐं किथे 66 लख ऐं 80 लख एकड़ ज़मीन पंजाब आबाद कंदो। बलोचिस्तान उन में हमेशह सिंध ते एतिराज़ रहे, सिंधूअ में पाणी हूंदो ई न आहे त सिंध पाणी किथां बलोचिस्तान खे ॾींदी। थियणु त ईअं घुरिजे हा त बलोचिस्तान जो नुमाइंदो बि सिंध ऐं बलोचिस्तान जा गॾियल मुफ़ाद ऐं गॾियल मामला रहिया आहिनि, त बलोचिस्तान जे नुमाइंदे खे बि हिन जियापे जे मामले ते, पाणीअ जे मामले ते उते इन केनाल, नए केनाल जे ख़िलाफ़ु वोट ॾियणु घुरिजे। हा, छो अगरि जो उहो उनजो वोट इंतिहाई क़ीमती हो, उहो ॾियणु उनखे घुरिजे। हा, छो जो केनाल ठहंदो,
चोलिस्तान केनाल सिंध खे पंहिंजे हिसे जो पाणी न मिलंदो। सिंध दरिया जो जेको हिसे जो पाणी आहे उहो सॼो जो सॼो अगरि चोलिस्तान जे गैर आबाद ज़मीन तरफ़ हलियो वेंदो, पाणी हूंदो ई न त हू बलूचिस्तान खे पाणी सिंधु दरिया मां कीअं मिलंदो। त बलूचिस्तान खे इन ते एतिराज़ु वारणु घुरिजे हा, पर बलूचिस्तान इन ते एतिराज़ु न वारियो। हाणे टे पंजाब, जीअं त पंजाब जो मेंबर, पंजाब खे त इहे पाणी नवां केनाल खपनि था। कारपोरेट फार्मिंग थींदी, ॿाहिरी दुनिया जा इन्वेस्टर्स उते अची रहिया आहिनि, उहो सभु कुझु थी रहियो आहे। उहो सभु हिकु तरफ़ असां ॾिसूं था, सभु कुझु थिए पंजाब में, सभु तरक़ियूं थियनि, आबादियूं थियनि, पर अगरि क़ानूनी, इख़्लाक़नि, मज़हबी, इंसानी समूरनि बुनियादनि ते ॾिसिजे त हिते 7 करोड़ माण्हुनि जो हिकु धरती आहे जिथे माण्हुनि जो समूरो जियापो सिंधु दरिया ते हुजे। उन जे लाइ हिकिड़ो सर्टिफिकेट हिकिड़े कूड़े इजलास खे ॼाणाए जारी कयो वञे ऐं उते सिंध जो नुमाइंदो एतिराज़ बि वारे कयो वञे त उहा पाणी सिस्टम में मौजूदु आहे। हाणे उन इजलास में फ़क़ति इहो ॼाणायो वियो आहे त पाणी सिस्टम मौजूदु आहे। छा सॼो साल सिस्टम में पाणी मौजूदु आहे? इहा दस्तियाबी आहे? न, दस्तियाबी आहे ई कोन। सॼो साल पाणी हूंदो ई कोन। हींअर पाणी सिंधु दरिया में आहे ई कोन। 27 मिलियन एकड़ फुट पाणी चवनि था सिंधु दरिया में ज़ाया थिए थो। सॼी दुनिया जा मुबसर अचनि ऐं जेके पाणीअ ते कमु कंदड़ आहिनि, या सॼी दुनिया, हितां पंजाब जो पढ़ियो गढ़ियो माण्हू सभु अची हिन वक़्तु ॾिसी सघे थो त कोटड़ी डाउन स्ट्रीम में वारी उॾामी रही आहे, सॼी डेल्टा तबाह थी रही आहे। ठटो बदीन जेकी इहा समूरी पटी आहे, इहा समुंड मथे पियो अचे ऐं तमामु वॾी तबाही उते थी रही आहे। उन समूरनि शयुनि खे अॻियां न रखियो वियो आहे ऐं उन जे बावजूदि बि चयो वियो आहे त सॼो साल दस्तियाबी जो उन में को ज़िक्र न आहे लेटर में, त हा पाणी सॼो साल मौजूदु आहे, पंजाब वञी नओं केनाल ठाहे। या टेक्निकली हवालनि सां अगरि इहो केनाल अनफिट आहे, टेक्निकल हवालनि सां बि इहो जेको केनाल आहे उहो फिट न आहे, उहो ठीकु कोन्हे, दुरुस्त न आहे। उन ते समूरनि टेक्निकल माहिरनि बि अची ॿुधायो आहे त हीउ टेक्निकली तौर बि ठीकु कोन्हे। अगरि चए थो वञे सतलज मां पाणी खयो वेंदो त सतलज इंडिया जे हवाले आहे ऐं इंडिया पाणी जॾहिं ॿोॾूं ईंदियूं वॾियूं त छॾींदो, त पोइ इहो सॼो वञी जेको बार सलमान की वटां जेको नए केनाल जी ॻाल्हि कई वई आहे त उहो कढी ऐं सिंधु दरिया जेको चोलिस्तान में ॾिनो वेंदो। सॼो पाणी सिंधु दरिया जो खयो वेंदो। माज़ीअ वांगुरु हमेशह सिंधु दरिया जो पाणी खयो वियो आहे ऐं हिन भेरे जेकी आबादी करण जी तजवीज़ूं आहिनि त उन खां पोइ जॾहिं अॻे ई पाणी हो ई कोन, अॻे ई एतिराज़ हुआ सिंध खे त सिंध खे हिसे जो पाणी नथो मिले, त मथां वरी ही नओं केनाल ठाहियो वेंदो त सिंधूअ में पाणी फुड़ो न बचंदो, त पोइ बलूचिस्तान खे पाणी कीअं मिलंदो? त पोइ हिन इर्सा जो जेको ही इजलास हूंदो जिथे हिते माण्हुनि जी हिते बुख उञ में मरंदा, सिंध जो माण्हूअ जो रोज़गार मुआइशत सभु तबाह थींदी, त पोइ हीउ जेको कूड़ो इजलास जेको उन जी दस्तावेज़ साम्हूं आंदो वियो आहे मंज़िर आम ते, त हीउ क़ानूनी फ़ैसिलो थियो आहे त को बि क़ानून को बि आइन इजाज़त नथो ॾिए त तव्हां 7 करोड़ माण्हुनि खे को इजलास कीअं थिया आहिनि। तव्हां सभिनी खे ख़बर आहे मुशर्रफ माज़ी में कीअं इजलास घुराईंदो, कीअं डिक्टेटर्स आमिरनि इजलास घुराया, कीअं उहे मंज़ूरी उतां वठंदा, कीअं क़ौमी असेंबली में पंहिंजा माण्हू आणींदा, कीअं हथ ठोकिया पंहिंजा वज़ीर आज़म आणींदा जंहिंखे असां सुञाणींदा बि न हुआसीं, कीअं ज़िया जे दौर में छा थियो, कीअं अयूब जे दौर में छा थियो, कीअं मुशर्रफ जे दौर में छा थियो। उन आमिरनि जे दौर में त थींदो, पर अगरि जमहूरी दौर में बि नून लीग जे माना मुशर्रफ ऐं आमिरनि जे ख़ुदि उन तकलीफ़ूं बर्दाश्त कंदड़ नवाज़ शरीफ़ उन जे दौर में ईअं थिए, ख़ुदि पीपल्स पार्टी जे जेकी जमहूरियत ख़ातिर जिन क़ुर्बानियूं ॾिनियूं, बेनज़ीर भुट्टो जी शहादत हुजे या ख़ुदि जेलनि में वञणु, तकलीफ़ूं काटणु, उन्हनि जे दौर में अगरि अहिड़ा फ़ैसिला थियनि ऐं पाणी सिंधूअ जो बंदि कयो वञे, चोरायो वञे ऐं सर्टिफिकेट ॾिनो वञे, त उन ते क़ौमी असेंबलीअ जे अंदरि जेको नवीद कमर, ख़ुर्शीद शाह सभिनी ज़बरदस्त तक़रीरूं कयूं त सिंध सां ज़्यादती आहे, कारपोरेट फार्मिंग, सॼो पाणी सिंधूअ जो खयो वेंदो, त उन तक़रीरुनि खे अॻियां रखिजे त इहे समूरनि माण्हुनि जे चूंडियल नुमाइंदनि जे एहतिजाजनि खे रखिजे। मरहूम यूसुफ टालपुर जे नवाब यूसुफ टालपुर जे जेके तक़रीरुनि खे अॻियां रखिजे, सभिनी खे अॻियां रखिजे त सिंध सां एॾी वॾी ज़्यादती पाणी मामले में कई थी वञे। सिंध हिकु सूबो आहे हिन मुल्क जो ऐं उते आबाद एतिरा माण्हू, किरोड़े माण्हू रहनि था, उन्हनि जो जियापो पाणीअ ते आहे, त हिन मामले ते ज़रूरु इन खे सीरियस वठण जी ज़रूरत आहे त जीअं वफ़ाक़ सूबा सभु गॾियल तौर ते सही फ़ैसिला करे सघनि ऐं हीउ जेको कूड़ो दस्तावेज़ आहे उन खे ज़रूरु इन ते जेके चूंडियल नुमाइंदा आहिनि पार्लियामेंट में
इन खे गौर हेठि आणनि त जीअं सिंधु दरिया खे बंदि ॿधण जूं साज़िशूं ऐं सिंध सां जेकी ज़्यादतियूं जी प्लानिंग ठाही वई आहे उहा रुकिजी सघे। सॼी सिंध सरापा एहतिजाज आहे, लॉन्ग मार्च हली रहिया आहिनि, एहतिजाज हली रहिया आहिनि ऐं सिंध जो जेको आवाज़ु आहे उहो रोडनि ते आहे। उहो ज़रूरु वफ़ाक़ खे, पंजाब खे, सभिनी खे ॿुधणु घुरिजे। जेके बि क़ानून आइन इन जमहूरियत ते यकीन रखनि था उनखे ज़रूरु हिन जेको आवाज़ु आहे उनखे ॿुधणु घुरिजे। महिरबानी।